सिंध सेक्रेटरीट कराची में पाकिस्तान पीपल्स पार्टी मिनारिटी विंग ज़िले मटियारी के उहदेदारनि ज़िले काउंसिल मटियारी के चेयरमैन मखदूम अहमद जमा से मुलाकात कई, जिते पीपी मिनारिटी विंग ज़िले मटियारी जो सदर चंदर लाल बागड़ी, जनरल सेक्रेटरी चंदर कुमार लोहाणो, इंफॉर्मेशन सेक्रेटरी हेमू भील, फिनांस सेक्रेटरी रमेश कुमार मेघवाड़, पीपी मिनारिटी विंग मटियारी अगवान कामरेड गुरदार लाला, पीपी मिनारिटी विंग तालके मटियारी जो सदर नाथू भील, पीपी मिनारिटी विंग तालके आला जो सीनियर नायब सदर सज्जाद ओड, जनरल सेक्रेटरी दयाराम बागड़ी, खटूमल लक्ष्मण दास ऐं आशाराम बागड़ी भी मौजूद हुआ, जिते पीपी मिनारिटी विंग ज़िले मटियारी के उहदेदारनि अक़लियतनि जे मसइलनि बाबति मखदूम अहमद जमा के आगाह कयो ऐं ज़िले चेयरमैन पारां जल्द खां जल्द मसइला हल कराइण जी ख़ातिरी कराई वई ऐं अक़लियती बिरादरी जे ईद जो तहिवार भरपूर नमूने सां मल्हाइण लाइ अक़लियती बिरादरी खे चेक जी सूरत में ईद गिफ्ट पिणु ॾिनो वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची